अदा साईं असां ही प्रोग्राम मोहम्मद इब्राहिम दर्स जी ओताक में कयूं पिया कोहे नूर चैनल जी तरफ़ां। अदा साईं हिन स्टूडियो जो मालिक मोहम्मद इब्राहिम मोहम्मद रहीम हिन वक़्तु असां सां गॾु आहे। भिटाई जे बेस सां इंशाअल्लाह असांजी शुरू करियूं पिया, अव्हांखे पसंदि ईंदो। शाह अब्दुल लतीफ़ फरमाए थो वहदहू ला शरीक लहू वहदहू ला शरीक लहू राज़िक रब रहीम सो सारा हिया सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जूं जोड़ू जोड़ जहान जूं जॾहिं जोड़ियाई ख़ाश खावंद खलके मिठो मोहम्मद मुकाई कलमू तह करीम ते चिटो चायाई अना मौला का अंत महबूबी इहें उताही को लिखी दिनाई बई सराहूं सैयद चवे जोड़े जोड़ जहान जूं पाण कयाई परवार हादी हामी हाशमी सरदारे सरदार सुहे सहाबन सथ में मज मस्जिद मणियादार चारई चंगा चौधार हुआ हेकांदा हबीब से हुआ हेकांदा हबीब जे हुआ हेकांदा हबीब से मुहब मिठा मन ठार सिद्दीक सादिक सिद्क में संदो गार यार उमर अदालत अगरो उस्मान इज्जतदार कादर क्या कुर्ब जा अली से इकरार याकूती जनसार हसन मीर हुसैन वा। अदा साईं गज़ल शरीफन जो प्रोग्राम आहे सिंधी मूलूद शरीफ पढ़ण वारा बि असां सां गॾनि उन खां अलावा सिंधी गुजारतूं तव्हां ॿुधंदा। उम्मीद आहे त इंशाअल्लाह दोस्तनि खे असांजो ही प्रोग्राम पसंदि ईंदो ऐं असांखे हिन जी मोट ॾींदा, अॻिते वधाईंदा। तव्हांजा थोराइता रहंदासीं ऐं तव्हां दोस्तनि जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं। ही गज़ल शरीफ़ तव्हां माना पेश कयूं था।